अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, ठट्टो में एसएसपी ठट्टो अदल हुसैन चांडियो के हुकुम से मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई जो सिलसिलो जारी है। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद SHO साकरो गुलसन कछार बहारा शहर में कार्रवाई करे मंशियात फरोश इमाम बख्श उर्फ अमी वल्द यार मोहम्मद कमरानी के गिरफ्तार करे वरतो, जडे 2000 किलो चरस बरामद करे साकरो थाने ते केस दाखिल कर छड़ियो है। SHO साकरो गुलसन कछार साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त मंशियात फरोश ऐं ॾोहारी क़िस्म के माण्हुनि खे बख्श न कयो वेंदो। सिंधवासिन जी ख्वाबन जी तकमील हैदराबाद कासमाबाद नसीमनगर चौक पर सोमरा वॉलपेपर PVC पैनल समूरन शहरन में मयारी ऐं बेहतरीन सर्विस दे रहियो आहे त पोइ देर न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हां जे हिक कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हां जे घर खे खूबसूरत ऐं अव्हां जे ख्वाबन मुताबिक। राब्ते लाइ राजन अली सुमरो मोबाइल नंबर 033337078886। वधिक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।